बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्ज़ुल जलाल वल इकराम जा प्यारो जन्नत जा हक़दारो, जंहिंजो अबो अम्मा हिन दुनिया में न आहे न भलारे महीने जे सदके रमज़ान मुबारक जे सदके अल्लाह पाक उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आली मकान अता फ़रमाए ऐं उन्हनि जी औलाद जे मथां रहमतियूं ऐं बरकतियूं नाज़िल फ़रमाए। जेतिरो थी सघेव भलारे ॾींहं में भलारो महीनो रमज़ानुल मुबारक जो महीनो रहमत ऐं बरकत वारो महीनो आहे। फजर जी नमाज़ खां बाद में उन्हनि जी क़बर मुबारक ते हाज़ुरी ज़रूरु भरींदा कयो। सूरह फातिह ऐं 3 कुल पढ़ी उन्हनि जे हवाले कंदा कयो। हे अल्लाह जा प्यारो जन्नत जा हक़दारो, रमज़ानुल मुबारक जो महीनो रहमत वारो महीनो आहे। अल्लाह पाक तव्हांजे मथां रहमतियूं थो नाज़िल करे। फजर जी नमाज़ जीअं ख़त्म थिए थी न त उन्हनि जी क़बरनि ते वेंदा कयो। रमज़ानुल मुबारक जो महीनो भलारो महीनो थे यादि रखिजो ऐं पंहिंजी औलाद जे आॾो इहा पैरवी अख़्तियार कयो जो सुभाणे तव्हां हिन दुनिया में न हुजो त उहे बि तव्हांजी क़बर ते अची ईअं ई पढ़नि। जेकॾहिं तव्हां घणो उन्हनि खां परते आहियो क़बरुनि खां, सूरह फातिह 3 चकर सूरह कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद फ़र्ज़ नमाज खां बाद में उन्हनि जे हवाले कंदा कयो। हे अल्लाह जा प्यारो जन्नत जा हक़दारो, इहा जेका पैरवी अख़्तियार कंदो इहा तव्हांजे पोयों नस्ल खे बि हिकु हिदायत हूंदी। यकीन रखो जेके क़बर में अंदरि आहिनि ख़ुदा जो कसम इंतज़ार में हूंदा आहिनि त कहिड़ो बचिड़ो थो अचे मुंहिंजी क़बर ते सूरह फातिह ऐं कुल पढ़े असांजी बख़्शिश जी दुआ घुरे। अल्लाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखे।